मुझी ख्वाहिश है तो शहरोज खान के सियासत में हिस्सो वठ रहा है, MPA या MNA चुन रहा है, उन खां पोइ खेस वज़ीर या मुशीर भी कराया। और नथो चाहियां त शहरोज खान जो किरदार दागदार थे, नहीं आऊं कहीं बे के इजाजत दींदुस तो वो शहरोज खान जे किरदार ते आंगुर पकड़े। सरकार मां कीअं चाहिंसि त शहरोज खान जे नाले ते को आंगुर खणे। बाक़ी इन ज़ीनत जे किस्से में छिकण जो मतलब छा हो? सरकार मां न्याणी जी हालत ॾिसी आयुसि, सो बस जज्बाती थी वियुसि। सरकार वो इंसाफ़ जी ख़ातिर मुखे खबर है मुखे तो तू सच्चो ही वफादार मानू आई, इन ही करे ही तो आऊं तो सां रियायत करे वियसि। पर मुखे इहो भी सोचे हैरत थी वठे, बल्कि कावड़ थी वठे तो शहरोज खान जे मामले में तू जूं छो अखियूं फिरी वयूं हुयूं, तो यो छो न पे सोचो तो उन गलती जा मुंह ते भी छंडा पवंदा। सरकार मां हाणे घणो पोड़ो थी वियो, इन करे मुंहिंजी जाइ ते कंहिं चुस्त खे रखो, वो जिम्मेदार रखो जेको तव्हांजा मामलात सही करे। घणी बख्श, छा तू सच थो चई तो तू हाणे पोड़ो आई ज़ईफ थी वियो आई, या वरी तुझे अंदर में का बगावत पैदा थी रही है, या वरी तोखां यो बर्दाश्त न थो थे त शहरोज खान पंहिंजे इल्जाम खां आजो थी। सरकार ही तव्हां छा पिया चओ? बंदूक हणी कढो आहे, पर नीमक हरामी जी तोहमत न हणो। सरकार मां तव्हांजो कॾहिं मंदो न थींदुसि। ख़बर अथम कमदार, ख़बर अथम, जॾहिं न मूंखे ख़बर पई त शहरोज खान या धूड़ पाती आहे तो मुखे यकीन हो त तू उन ते ढक रखी वेंदे, पर तो ईअं न कयो। इन करे शहरोज खे बचाइण मुंहिंजी मजबूरी हुई। तू सोचींदो हूंदे त पोइ ॿुध त उन शहरोज जो नालो छो न खयो। चिबड़ा खान चाहे थे वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।